थरकोल जो गेट वी शहर जो सॼो वेंदो इस्लामकोट है उनके चो तरफ़ जो ॾिसंदासीं न समूरू जो ज़मीन है गौचर हुए चाहे ॿियूं ज़मीनूं आहिनि उहो कब्ज़नि की लपेट में अची चुकियूं आहिनि। कब्ज़ा खोर जो धुरियूं आहिनि उन्हनि हाणे क़ब्रिस्ताननि ऐं थर जी जेका भिटूं आहिनि उन्हनि ते बि कब्ज़ा करणु शुरू करे छॾिया आहिनि। मेघवाड़ कम्यूनिटी जा ही माण्हू हिते एहतजाज कनि पिया। प्रेस क्लब ते हिननि खां पुछूं था त हिननि जो कहिड़ो मुतालबो आहे। असल में इहो जेको आहे सिलसिलो घणे वक़्त खां हलंदो अचे पियो ऐं हिन खां अॻु में कई दफ़ा कब्ज़ा थिया आहिनि वरी छॾाया आहिनि। वरी जेका गवर्नमेंट जेका आहे साबिक़ा जेके एसी ऐं मुख्तियारकार हुआ उन्हनि जेको माफ़ूम करे ॾिनो उनखां पोइ अॻिते कमु रहिजी वियो। उहो छाजे करे रहियो उहो सभिनी खे ख़बर आहे छा थिए थो छा नथो थिए। ऐं हिन वक़्तु बि वरी जेको आहे कल्ह खां पोइ राति जे अंधेरे जो फ़ाइदो वठी जेको आहे इहो हिन कोल एरियाज़ में जेके बि ॿाहिरां माण्हू या हिते जा उन्हनि खां के माण्हू उन्हनि जा लोकल माण्हू उन सां मिली करे इहे कब्ज़ा करे ऐं ज़मीनूं जेको आहे विकिरो कनि था ऐं इहो सदाईं जो सिलसिलो हले थो। 4 ॾींहं थिया आहिनि कब्ज़ा हलनि पिया। असां एसी साहब खे DC साहब खे चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु करियूं था महिरबानी करे असांजे कब्ज़ा जेके थिया आहिनि कब्ज़ा गिरूप कया आहिनि उहे हटाया वञनि ऐं ख़ासि करे मीडिया वारे दोस्तनि खे अर्ज़ु कयूं था मेघवाड़ बिरादरी खे अर्ज़ु था करियूं त महिरबानी करे असांजो पुरअमन एहतिजाज आहे इनके ऐं असांजा कब्ज़ा जेके कब्रिस्तान ते हटाया वञनि ऐं 48 कलाक में अगरि कब्ज़ा न हटिया त AC ऑफिस अॻियां असीं धरणो हणंदासीं ॿारनि बचनि समेत रोड ते वेंदासीं। कब्ज़ा माफ़िया जेका वक़्तु ब वक़्तु सलामकोट जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कब्ज़ा कंदी रहे थी। हाणे इन्हनि कब्रिस्ताननि ते कब्ज़ा करणु शुरू कया आहिनि। राति जे पेट में असांजे वॾड़नि जे कब्रिस्तान ते कब्ज़ा कया आहिनि ऐं असां अॼु उन जे ख़िलाफ़ु पुरअमन एहतिजाज पिया रिकॉर्ड करायूं ऐं असां हायर अथॉरिटीज़ खे इहो रिक्वेस्ट था कयूं त असांजे इहे कब्ज़ा छॾाए न वञनि। जेका एहतियात आहे उहा आहे जेका असांजे माइटनि जेको पुराणियूं क़बरूं हज़ारनि साल खां पोइ असांजो कब्रिस्तान उन ते जेके माफ़िया ग्रुप आहे उन कब्ज़ो कयो उनजे ख़िलाफ़ु असां जेको पुरअमन एहतियात कयो आहे। असां CM सिंध ऐं असांजे चूंडियल जेको नुमाइंदा आहिनि ऐं AC साहिब खे असां अपील था करियूं त असांजे जेको हज़ारनि जी सालनि खां पोइ माइटनि जो क़बरूं उन ते जे माफ़िया ग्रुप कब्ज़ो कयो उनखे ख़तमु कराए वञे। जेकॾहिं 48 कलाक अंदरि जेकॾहिं इहा कब्ज़ो ख़तमु न थियो वेंदो त असां पंहिंजे ॿारनि समेत जेका AC साहिब जी ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। यका बि थींदा थियनि तक़रीबन 10 साल थिया आहिनि असीं यका हलूं पिया AC खे दरख़्वास्त ॾियूं मुख़्तियार दरख़्वास्त कल्ह हल खां पोइ वरी असांजे क़बरनि खे ढाई उन ते ट्रैक्टर बिल्डोज़ करे असांखे क़बरूं वञनि हटाई इहो क़बरनि था असांजे कब्ज़ा वञनि हटाया वञनि। असीं साफ़ी बिरादरी ऐं चूंडियल नुमाइंदा सभिनी खे अपील था करियूं त असां इहो कब्ज़ा हटाए असां जाइज़ मसइलो हल कयो। जी नाज़रीन इस्लामकोट शहर जे चो तरफ़ कब्ज़ा थी चुका आहिनि। थर जूं हिन शहर जूं भिटूं आहिनि हाणे जेका से कब्रिस्तान जेके रहियल आहिनि उन्हनि ते बि कब्ज़ा जेके माफ़िया टोला आहिनि उहे कब्ज़ा करे ज़मीनूं जेके भुॻड़नि में विकिरो कनि पिया। मेघवाड़ कम्यूनिटी जा ही माण्हू हिते एहतजाज कनि पिया। हिननि जो कब्रिस्तान आहे उन ते कब्ज़ो करे उन्हनि जूं वॾड़नि जूं क़बरूं आहिनि उहो बि संसार कयूं पिया वञनि। हीअ चवनि पिया त उते जेके कब्ज़ो कंदड़ धुरियूं आहिनि उहे बाअसर धुरियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु AC तोड़े मुख़्तियारकार केरु कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। DC थरपारकर ऐं मिरपुखास कमिश्नर खां मुतालबो कनि पिया त नोटिस वठी कब्रिस्तान तां कब्ज़ा ख़तमु कराए इस्लामकोट शहर जो हिकु गौचर ज़मीन हुजे चाहे ॿिया जेके ज़मीन है वो खाली कराए ॾिनी वञे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लामकोट। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।